हिन वक्त खिताब दिल नवाज जे लाइ अर्ज़ रखंदुस फाज़िल नौजवान शीरी ज़ुबान हज़रत अल्लामा मौलाना साहिबजादा साईं इलाही बख्श अलमारूफ पुनल साईं करमी जी खिदमत में पाण ईंदा तव्हां असांजे साम्हूं खिताब दिल नवाज करण फरमाईंदा। चओ सुभान अल्लाह। जेके दोस्त बीठा आहियो बिरा मेहरबानी करे वेही सलात मिलिया अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल्ला अस्अलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। एक ज़ुबान थी बड़ी आवाज़ सा मदीने वाले साईं ते सलात सलाम पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना व तबीबिना महबूबिना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। निगाहे वली में ये तासीर देखी है, निगाहे वली में ये तासीर देखी है, बदलती हजारों की तकदीर देखी है। अल्लाह अल्लाह करने से अल्लाह नहीं मिलता, अल्लाह अल्लाह करने से अल्लाह नहीं मिलता, ये अल्लाह वाले हैं जो अल्लाह से मिला देते हैं। मुझा प्यारा दोस्तों, अल्लाह तबारक व तआला जा लख एहसान जे रब्बे ज़ुल जलाल अज हिक दफ़ो ॿीहर पंहिंजे मुर्शिद जो दीदार करायो आहे ऐं पंहिंजे कामिल मुर्शिद जे आस्थाने ते अचण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे। इंशाअल्लाह मुर्शिदन जो खिताब ॿुधंदासीं, साईं जन खां दुआ वठंदासीं त अल्लाह कंदो बेड़ा पार थी वेंदा। हलिया दोस्ताने मोहतरम, माण्हू कंहिंखे अल्लाह ताला पैसा ॾिना उन्हनि पैसनि ते नाज़ कयो, कंहिंखे दुनिया मिली उन्हनि दुनिया ते नाज़ कयो, कंहिंखे दुनिया में अल्लाह ताला का नेमत ॾिनी उन ते नाज़ कयो, पर असां करमिन खे इन ते नाज़ आहे जो अल्लाह असांखे सोनो दिलबर साईं अता फरमायो। दुनिया में ॻोल्हे ॾिसो, असांखे जेतिरी सघ आहे जेतिरी पहुच आहे अॼु ताईं ॾिठो आहे दिलबर साईं जहिड़ो न मिलियो आहे। सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। कंहिंजो नाज़ कंहिंते कंहिंते, कंहिंजो नाज़ नोट ते, असां हो दीवाना दिलबर मातलीअ वारे घोट ते। कंहिंजो नाज़ कंहिंते कंहिंते, कंहिंजो नाज़ नोट ते। कंहिंखे मिली किथां आ जन्नत, कंहिंखे मिलियो किथां आ मदीनो, असांखे मिलियो आ मदनी ओ इन मुर्शिद दिलबर साईं घोट वट। कंहिंजो नाज़ कंहिंते कंहिंते, कंहिंजो नाज़ नोट ते। इमाम बैहकी रिवायत थो आणे त मदीने वारे साईं फरमायो बाना पान में मुहब्बत रखन था। वाहिदुन फिल मशरिक व आखिर फिल मगरिब, हिकड़ो ओलह में वेठो आ ॿियो ओभर में वेठो आ त इन्हनि बानन पान में अल्लाह जी ख़ातिर मुहब्बत रखी। हिकड़ो तो मुंहिंजो गुनहगार आहे, ॿियो असांजो अल्लाह जो
कामिल वली सुनो मुर्शिद दिलबर साईं आहे असां उन सां मुहब्बत रखी आ जॾहिं महिल इहो गुनहगार बानो क़यामत जे ॾींहुं उथंदो लजम अल्लाहु यौमल क़यामत बैनहुमा उन ॾींहं ते अल्लाह ताला उन गुनहगार बाने खे उन वलीअ सां गॾु छारण वारो हूंदो चओ सुभान अल्लाह पोयां वेठल सभु चओ सुभान अल्लाह हाणे कचहरियुनि खे छॾियो ज़ोर सां चओ सुभान अल्लाह मदीने वारे साईं फरमायो त पानो पाण त गुनहगार आ पाण त बदकार आ खताकार आ जेॾी महिल क़यामत जे ॾींहुं उथंदो अल्लाह ताला हुनखे कामिल वलीअ सां गॾु उथारण वारो हूंदो अर्ज़ कंदो रोईंदो अखियुनि मां ॻोढ़ा ॻाढ़ींदो हे मुंहिंजा मौला मां त गुनहगार आहियां मां त खताकार बदकार आहियां ए मुंहिंजा मौला जे एॾियूं इज़तुनि सां नवाज़ियो अथई अल्लाह ताला फरमाईंदो हाज़ा कुंत तुहिब्बु फिया ओ मुंहिंजा बाना दुनिया में जेको मुंहिंजे वलीअ सां मुहबत रखंदे जेको सुहिणे दिलबर साईं सां हुब रखंदो हुए उन जे सदके अॼु तोखे इज़त वारो बनायो आहे सौदो सस्तो आहे सौदो सस्तो आहे न आहियूं गुनहगार आहियूं खताकार पर इंशाअल्लाह सोने मुर्शिद जे सदके बेड़ा पार थींदा ओ मता भाऊ ये भाई मरी विया मोर सब सारा है उहे मांझी उहे गाजी अलवारा अञा आहिनि हाणे था चवनि वलीअ ख़तम थी विया अल्लाह जा वलीअ ख़तम थी विया उन्हनि दिलबर साईं जो रंग किथे ॾिठो आहे सुभान अल्लाह कराची में दरबार सालियाबाद शरीफ में हिकिड़ो शख्स आयो इन ॻाल्हि जो शायदि हाफ़िज़ अली अकबर कासमी बि आहे हिकिड़ो शख्स आयो चई त क़िबला हे मां पुटड़ो खणी आयो आहियां 10-15 ॾींहं अॻु में तव्हांजी दरबार में आयो हुयसि हीअ न्याणी ॼाई असांखे ऐं अर्ज़ु कयोसीं त क़िबला दुआ घुरो अल्लाह पुटु ॾे तव्हां फरमायो त बा अल्लाह कंदो पुटु थींदई साईं 10-15 ॾींहं गुज़रिया आहिनि अॼु तव्हांजी दरबार में आया आहियूं डॉक्टरनि चेकअप कया आहिनि एक्सरा कया आहिनि अल्ट्रासाउंड कया आहिनि इहा छोकिरी साईं तव्हांजी दुआ सां छोकिरो बणिजी वई आहे हली हिन सदी में हिन दौर में करामत ॾिसणी अथई त मुंहिंजे मुर्शिद वटि अच किताब ॾिसणा अथई त मुंहिंजे मुर्शिद वटि अच तसव्वुफ़ ॾिसणो अथई हक़ीक़त ॾिसणी अथई मारिफत ॾिसणी अथई त दिलबर साईं जे दर ते अच इंशाअल्लाह मदीने वारे साईं सां अल्लाह सां मिलाए छॾींदई ऐं मिला इन जे की मौला सां अल्लाह वारा अञा आहिनि उहे ॿोलियूं उहे लोलियूं तड़न ते से तवारूं हिन उहे हू हक़ ऐं अल्लाह चवण वारा अञा आहिनि बस वो पैगाम इहो आहे त इंशाअल्लाह मुर्शिद सां सच्ची मोहब्बत रखंदासीं हेॾे होॾे न वधाईंदासीं ॿियो किथे न ॾिसंदासीं दिलि लाथी आहे त तोड़ निभाईंदासीं मुंहिंजो चवण तव्हांखे ॿुधण अलाह ताला पंहिंजी बारगाह इलाही में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए वमा अलैना इल्ला